अरे सिंगार ये खबर मेरी कमर में छड़े बजी वे तो एतरी मजा जो असा के बुधाई को भगवा जो तो वैसे नंढा बाबा जी तबियत खराब हुई इन करे मां तकड़ो तकड़ो कम मां जान छड़ाए घर हले वियो। वाह पुट उनजी सजे वथाण जो कम मूं कयो आ कूड़ हंदे कुछ थिए ही कोन तू है जेका हकीकत है उहा बयान कर मां उन्हनि तोखे ॿुधाए पोइ घर वियो हुअसि। सिंगार हाणे छद तकरीर के वञ पंहिंजे माल जे वथाण जी कर। वैसे मूंखे कुछ पैसनि जी ज़रूरत है मुंहिंजे बाबा जी तबियत ठीक न आहे उनखे डॉक्टर ॾे वठी वञो। घणा पैसा खपनि सिंगार? पैसो रा घटि में घटि 1 लख रुपया पूरो खपे। पूरा लाख रुपया रईस वटि भला को हराम जो पैसो आहे या रकमदार न सिंगार असांजो पंहिंजो आहे मूंखे जेके पैसनि जी ज़रूरत पवंदी ॾींदासीं। पर सिंगार पैसा तो तूं अॻु में घणा वठी चुको आहीं। रकमदार हुनमें हिनखे घणा पैसा ॾिनासीं? रईस पोएं हफ़्ते मुंहिंजो हिसाब किताब कयो तो तकरीबन 65,000 बाबा वठी चुको आहे ऐं हिन हफ़्ते वारो हिसाब त रहीस पियो थो। मां तव्हांजा पैसा वापसि कंदुमि जेतिरा बि थियनि। सिंगार लख रुपया तो वठी 65,000 तो अॻु में वठी वियो एतिरा पैसा तूं किथां मूंखे ॾींदे? बसि मां तव्हां वटि ई कमु करे रहियो आहियां तव्हांजो ई मुलाज़िम आहियां तव्हां खां न घुरंदुमि ॿियो केॾां वेंदुमि तव्हांखे थोरा थोरा करे पंहिंजा वापसि कंदुमि। हा सिंगार पैसा मूंखे हिकु जॻह ते ॾियूं था पैसनि जो टाइम हिकिड़ो ई ॾिजां मथां पोइ रुपियो करे कमदार खे ॾी पैसा। ठीकु आहे रईस जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। पैसो रा घटि में घटि 6 महीना लॻी वेंदा। सिंगार न 6 महीना घणा आहिनि सिर्फ़ु 2 महीननि जी मोहलत 2 महीननि जी। ठीकु आहे रईस जीअं तव्हांजी मर्ज़ी मां तव्हांजा पैसा 2 महीननि में वापसि। डॉक्टर वञ पैसा खणी सिंगार खे ॾे। हाज़ुर रईस वञा थो